नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं खिपरो का खबर दींदा हलूं तो खिपरो के रवासी कूड़े पुलिस मुकाबले में मारिजी वियल नौजवान अली हैदर रूंजो ऐं अमरकोट वासी सूमार महर के वारसन तां इंसाफ न थी सघियो। जॾहिं त कूड़े पुलिस मुकाबले में क़त्ल कयल अली हैदर रूंजो जो केस साबिक़ा SSP सांगड़ ज़ीशान शफीक सिद्दीकी, अलन अब्बासी, इसाक संग्रासी, राजकुमार समेत मुलविस पुलिस जवाबदारन खिलाफ केस दाख़िल न थियण ते अॼु चौथे ॾींहुं बि सरवरी जमात खिपरो STB सांगड़ खिपरो अवामी तहरीक खिपरो जे सॾ ते सवें पहिरियन ईद जे ॾींहुं ते ईद मल्हाइण बजा म्यूनसिपल कमेटी खिपरो जे गेट आॾो अलामती भुख हड़ताल कई है। अलामती भुख हड़ताल में सरवरी जमात खिपरो जे कारकुनन समेत अवामी तहरीक खिपरो STB खिपरो ऐं खिपरो जे सवें माण्हू शिरकत कई। इन मौके ते STB सिंध जे मरकज़ी अगवान काज़ी खुदा बख्श दर्स सांगड़ जे अगवान अब्दुल जब्बार जुणेजो, अवामी तहरीक जे जुल्फ़कार मरी सांगड़ बार जे अगवान वकील हुसैन बख्श मरी ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त खिपरो पुलिस गुलाब राय अगवा केस में असल ॾोहारी जेके बाअसर सियासी माण्हुनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे बचाइण ख़ातिर मिस्किन पोरियत अली हैदर रूंजो सूमार महर खे जेल में तशद्दुद करे मारण बाद कूड़ो पुलिस मुक़ाबलो ॾेखारियो। इन्हनि चयो त अली हैदर रूंजो ऐं सूमार महर जे क़त्ल केस हटायल SSP सांगड़ ज़ीशान शफीक सिद्दीकी, अलन अब्बासी समेत मुलविस पुलिस एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। अलामती भुख हड़ताल में शामिल माण्हू पुलिस गिरदी खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिण कई ऐं अलामती भुख हड़ताल शहीद अली हैदर रूंजो ऐं मासूम पुट अली अब्बास जे अचण ते माहौल सोगवार थी वियो आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं सरवरी तंज़ीम तरफ़ां शहीद अली हैदर रूंजो ऐं सूमार महर खे जेको बेदर्दी सां क़त्ल कयो वियो सांगड़ पुलिस तरफ़ां, उन जे ख़िलाफ़ अॼु कैंप हई वई आहे। असीं मुसलसिल 5 ॾींहं खां वठी सरापा एहतिजाज आहियूं। अॼु ईद जो सॻोरो ॾींहुं आहे, पर हिन ॾींहं ते बि ख़ुशी जे ॾींहं ते बि अॼु असीं वारसनि सां गॾु जेको हिन एहतिजाज में वेठा आहियूं। पूरो खिपरो जेको ग़म में ॿुॾल आहे, ख़ुशीअ जे बदिरां अॼु पूरे खिपरे जा माण्हू जेके वेठा आहिनि एहतिजाज में, सभु जेके शहीदनि जे वारसनि सां गॾु एहतिजाज में शरीक आहिनि। ऐं जेको हीउ कल्ह SP खे बदिली कयो अथनि या SHO जेके बदिली थिया आहिनि, इन सां केस या असांजी जेका एहतिजाज ते को फ़र्क़ु न पवंदो जेसिताईं इन्हनि खे सस्पेंड कयो वञे ऐं का जेका अदालती अणधुरी जेका थी जांच थिए उन खां पोइ असांजो जेको एहतिजाज ख़तमु कंदासीं। इन जे विच में असीं एहतिजाज ख़तमु न कंदासीं। असीं आख़िरी दम ताईं जेके असांजा क़ातिल आहिनि शहीदनि जा, पुलिस सांगड़ जंहिंमें SHO खाई, SHO खिपरो, SHO पेरूमल, SSP सांगड़, इन्हनि सभिनी खे असीं कोर्ट जे कटहरे ताईं आणे पोइ पंहिंजी जेको एहतिजाज खे ख़तमु कंदासीं। जी असां जेके 5 ॾींहं थिया आहिनि असां हलूं पिया, असांखे इंसाफ़ ई नथो पए, केरु ॿुधे ई नथो, केरु अचे ई नथो असां ॾे। असां इंसाफ़ खपे। 5 ॾींहं थिया आहिनि असां हलूं पिया। जेको महिरबानी करे असांखे वज़ीर आला सिंध जा दरख़्वास्त आहे असांखे इंसाफ़ कजे। महिरबानी करे तव्हां जेकी ॿाहिरनि खां कोशिशि करे असांखे इंसाफ़ खपे। 5 ॾींहं थिया आहिनि असां हली हिननि जे पोयां अलाह कंदो। जेके असां इंसाफ़ न थियो पोइ बि असां हलंदासीं, सुपर आहे बंदि कंदासीं, जेको बि असां कराची खे बंदि कंदासीं, लेकिन असांखे इंसाफ़ खपे। PP आहिनि, सर्विस जमात जा बि आहिनि। जी साईं, असांजो पाड़े जो अली हैदर रूंजो खे बेगुनाह शहीद कयो वियो आहे। इन हिसाब सां असां भुख हड़ताल कई आहे त असां इहो चवंदा त असांजो इंसाफ़ थियो वञे ऐं असांजे बेगुनाह मारियो वियो आहे पुलिस वारनि। असांजा जेके बि हिते जा वॾा MP MNA जेके बि आहिनि, इन्हनि को बि इन में एक्शन न आहे वरितो, सभु सुता पिया आहिनि। हाणे इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। छो त असां वटि वोटनि जी टाइम ते त हीअ ईंदा आहिनि। अॼु असांजो माण्हू मारिजी वियो आहे त केर बि असांजी तरफ़दारी न पियो करे। सरवरी जमात जी, असां सरवरी जमात जा आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे अली हैदर रूंजे जो। असां सरवरी जमात जे तरफ़ां ही कैंप लॻाई आहे। क़िबला मखसूस जमी जमात जे हुकुम तहत असांखे मथां खां इहा मखसूस जमी जमात जे तरफ़ां इहा ई मिलंदो त तव्हांखे 3 ॾींहं हड़तालूं ऐं कैंप लॻाइणी पवंदी। अॼु ईद जो ॾींहुं आहे। अॼु असां ख़ुशी न कई आहे। अॼु असां हिन सां गॾु मातम में असां हिन जे सां गॾु शरीक कयूं। बिल्कुलु असां अॼु सरवरी जमात जा जेके कुझु दोस्त आहिनि, कुझु GSN जा आहिनि, कुझु ॿियनि पार्टियुनि जा बि हिते दोस्त आया आहिनि। असां अली हैदर रूंजे ऐं सूमार महर जे क़त्ल
इन राशि पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ इहा एहतजाज असां कयो आहे। इंशाअल्लाह ताला जेसिताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो तेसिताईं हीअ असांजो एहतजाज रिकॉर्ड रहंदो। तो धाड़ेल न हो, हीअ सरवरी जमात जो मेंबर हो ऐं हीअ धाड़ेल जो हुजे हा त हीअ एतिरो वॾो एहतजाज न थिया धाड़ेल जे पोयां। हीअ हिकु ड्राइवर हो, ग़रीब मिसकिन माण्हू हो, मज़दूरी कंदो हो। असां अॼु हुनजे बचनि सां गॾु जदोजहद में शरीक इंशाअल्लाह इहा जदोजहद रहंदी जेसिताईं हिननि खे इंसाफ़ मिलंदो। अॼु ही बुख हड़ताली कैंप खिपरो टाउन कमेटी जे अॻियां लॻाई आहे। इहो कुझु ॾींहं अॻु पुलिस सां बेदर्दी सां क़तल थी वियल शहीद अली हैदर रुंजो ऐं सूमर महर जे क़ातिल पुलिस जे SP जी गिरफ़्तारी लाइ बुख हड़ताली कैंप लॻाई आहे। असां वस वारनि खे चऊं था त हिन बेगुनाह क़तल जो नोटिस वठी हिननि मज़लूम सां इंसाफ़ कयो वञे। अॼु इहो कैंप सरवर जमात जी प्लेटफॉर्म तां सियासी समाजी ऐं क़ौम धुरनि जी तरफ़ां खिपरे जी बाशूर आवाम जी तरफ़ां कैंप लॻाई वई आहे, जेका अॼु मुसलसल चोथों ॾींहुं थियो आहे। सरवर जमात, सरवर स्टूडेंट फेडरेशन ऐं खिपरे जी बाशूर आवाम सरापा एहतजाज आहे। बेगुनाह पुलिस जे हथां शहीद कयल अली हैदर रूंजे खे इंसाफ़ ॾियारण लाइ असीं चोथों ॾींहुं सरापा एहतजाज आहियूं। अॼु ईद जे ॾींहुं असां एहतजाज असांजो इहा ई मुतालबो आहे सरवर जमात जे प्लेटफॉर्म तां। असां चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ जस्टिस ऑफ पाकिस्तान DIG खां त जेके 4 SHO ऐं SSP सां गॾु ऐं पुलिस खे सस्पेंड करे उन्हनि ख़िलाफ़ दहशतगर्दी टोड़ अदालत में केस हलायो वञे ऐं शहीद अली हैदर रूंजे खे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में असीं पंहिंजो एतिरे दाइरो वधाईंदासीं जेसिताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो। साईं जेको खिपरे जी जेका बाशूर जेको तबिको आहे उन जो ई सम्झो त हिकिड़ो तसलसल जी पहिरीं कड़ी आहे। ही दोस्त जेके असांजा अॼु गॾु थिया आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ईअं सम्झो त जदोजहद जी अॼु शुरूआति थी आहे। जेकॾहिं SP खे फाई जे फंदे ते न लड़कायो वियो ऐं इंसाफ़ न थियो ओसितोणी खिपरो जी आवाम सरापा एहतजाज रहंदी ऐं हीअ ईअं सम्झो त जदोजहद जी अॼु हिकु शुरूआति थी आहे। मुसलसिल जेको आहे सो माण्हू पूरे सिंध में एहतजाज कंदा ऐं असीं चाहियूं था त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा हींअर आहिनि उहे हिन वॾे हींअर जेको हेॾो वेदन थियो आहे जंहिंमें अली हैदर रूंजो ऐं सूमार महर जो क़तल थियो आहे उन ते असांजा चूंडियल नुमाइंदा मुसलसिल ख़ामोश आहिनि। उन्हनि जी ख़ामोशी ज़ाहिर करे थी त उहे क़ातिलनि सां गॾु आहिनि। उन्हनि जी मुसलसिल ख़ामोशी खे ॾिसी असांजो जेको बाशूर तबिको आहे उहो सरापा एहतजाज हींअर बणियो आहे ऐं असां सिंधी अदबी संगत खिपरो जे प्लेटफॉर्म तां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो कयूं था त अली हैदर रूंजो ऐं सूमार महर जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे कैफ़े किर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।